चेलार परसां ॻोठ बजड़ मड़ो में नायाब हिरण जो शिकार कंदड़नि खे ॻोठाणनि सोगो करे वरितो आहे। शिकारी अल बचायो मक़बूल कुर्बान रहमो मुक़ामी सहूलियतकार मौलू भील खे ॻोठाणनि पकिड़े वरितो आहे। शिकारियुनि वटां हिकु नायाब नस्ल जो हिरण हथु आयो आहे। पकड़ियल शिकारी लाकअप हवाले किया विया आहिनि। ख़बर खां अवां खे आगाह पिया हालूं त चेलार भरिसां ॻोठ बजड़ मड़ो में नायाब हिरण जो शिकार कंदड़नि खे ॻोठाणनि सोगो करे वरितो आहे। शिकारी अल बचायो मक़बूल कुर्बान रहमो मुक़ामी सहूलियतकार मौलू भील खे ॻोठाणनि पकिड़े वरितो आहे। शिकारियुनि वटां हिकु नायाब नस्ल जो हिरण हथु आयो आहे। पकड़ियल शिकारी लाकअप हवाले किया विया आहिनि। अवां खे आगाह पिया हालूं त चेलार परसां ॻोठ बजड़ मड़ो में नायाब हिरण जो शिकार कंदड़नि खे ॻोठाणनि सोगो करे वरितो आहे। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे चेलार खां सीनियर रिपोर्टर रजब रहीमी बजीर। जी रजब, कहिड़ा तफ़सील आहिनि? शिकारियुनि खे सोगो करे वरितो आहे ॻोठाणनि? जी रजब, कहिड़ा तफ़सील आहिनि? चेलार भरिसां नायाब हिरण जो शिकार कंदड़नि खे ॻोठाणनि सोगो करे वरितो आहे। जी बिल्कुल, चेलार वेझो ॻोठ बिजल मड़ो भरिसां नायाब नस्ल हिरण जो शिकार कंदड़ शिकारियुनि खे ॻोठाणनि राति देर सां पंहिंजी मदद पाइण ते पकड़ी चेलार पुलिस हवाले करे छॾियो आहे। ॻोठाणनि टिनि शिकारियुनि में ॿुधाईंदो अल्लाह बचायो मक़बूल रामू कुर्बान रामू ऐं हिकु मक़ामी जेको सहूलियतकार आहे जेको मौलू भील खे पकड़ी वरितो आहे, जंहिं वटां हिकु नायाब नस्ल हरण पिणु पकड़ियो आहे। ऐं ॿुधाईंदो अलाह त शिकारियुनि मुसलसिल 6 महीननि खां ई शिकार कंदा अचनि पिया। मक़ामी इंतज़ाम खे इतला ॾियण बावजूदि का बि कार्रवाई जेको न थी, मजबूरन जेको असां शिकारियुनि खे पकड़ी वरितो आहे। ॻोठाणो नाहरू ठाकुर जो चवणु आहे। जी वॾी महिरबानी रजब तफ़सीलनि लाइ।